मारियो त इनई तकड़ आहे। वताए फ़क़ीर जो दिलचस्प ऐं सभ खामोश किस्सो। हिकिड़े साल वताए फ़क़ीर खे ख़्यालु आयो त कंहिंसां भाईवारी ते गॾिजी ॿनी पोखियां। सो हिकिड़े कुड़मीअ खे चयाईं त मूंखे बि पाण सां भाईवार कर। हुन हारी वताए जी इहा ॻाल्हि क़बूल कई। ॿिए ॾींहुं गॾिजी ॿई ॼणा ज़मीन ते कमकार जे सांगे अची पहुता ऐं ॿनी जो झंग वॾणु शुरू कयऊं। झंग वॾे जॾहिं गॾु कयऊं त हारी वताए फ़क़ीर खे चयो त वञ किथां को टांडो खणी अच त कोड़ साड़ियूं। वतायो फ़क़ीर बि पंहिंजा ठोबर खणी टांडे जी तलाश में निकिरी पियो। घणो वक़्तु गुज़री वियो पर वतायो फ़क़ीर न मोटियो। हारी नेठि हितां हुतां टांडो हथु करे उन ई कोड़ खे बाहि ॾेई साड़ियो। हारी ॿनी खे हर ॾिना, केण घुमायो, ॿिज छटियो, पाणी ॾिनो। वक़्तु गुज़रंदो वियो तां जो वञी फ़सुलु पची तयारु थियो। लाबारो बि पियो, अन्न ॻाहियो वियो ऐं उनखे हवा ॾेई साफ़ सुथरो करे जॾहिं बटाई जो ॾींहुं आयो त वताए फ़क़ीर खे बि किथां ख़बर पइजी वई। सो वतायो फ़क़ीर बि ठिकर में टांडो खणी डोड़ंदो खरे ते अची पहुतो। अञा वेझो ई थियो त थाबड़जी वञी किरियो। भाईवार हारी वताए खां पुछियो, हेतिरा ॾींहं किथे हुए जो अचण सां ई किरी पियो आहीं? वताए फ़क़ीर चयो त टांडो हथु करण ऐं वरी जल्दी वरण करे ई किरियो आहियां। हारी चयो, 6 महीननि खां पोइ ज़ाहिर थियो आहीं, वरी चवीं थो त जल्दी वरियो आहियां। वताए फ़क़ीर चयो त ॿेली मारायो त इन्ही तकड़ आहे। उमेद आहे त वताए फ़क़ीर जे हिन किस्से जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।